हाणे तू छा कंदे? कुछ समझ में न पियो अचे अम्मा। मूं जब्बार साहब के एतरी कावड़ में कदे ना है ॾिठो। हुनजी कावड़ जायज़ आहे, हुनजी धीअरनि जो सवाल आहे। को बि इज़तदार शख्स कॾहिं बि इहो बर्दाश्त न कंदो त हुनजे ॿियनि धीअरनि जो तालुक के हिक शख्स सां हुजे। हाँ, पर मूंखे कॾहिं बि मायरा सां मोहब्बत न आहे थी। उन्हें हमेशा मुंहिंजी मजबूरी जो फ़ाइदो खयो आहे। उन ॻाल्हि ते यकीन हू कोन कंदो ऐं इहा ॻाल्हि केरु हुनखे सम्झाए। ख़बर न आहे, हाणे त उनखे होश भी अची वियो। कीअं आहे उहा? अञा ठीक तरह होश में न आई। डॉक्टरनि चयो कुछ वक्त लगंदो, पर अम्मा अगर वो होश में अची वई ऐं मुंहिंजे खिलाफ कुछ ॻाल्हायईं त? तुंहिंजे खिलाफ छा चवंदी? न कुछ न अम्मा। वसीम, तू मूंखां कुछ लिकाई पियो? बिल्कुल भी ना अम्मा। तू छॾ न इन ॻाल्हि खे। कुछ त आहे वसीम, तोखे मुंहिंजे सिर जो कसम आहे। मूंखे ॿुधाए, जेसी तू मूंखे न ॿुधाईंदे त मां बेचैन रहंदसि। ठीक है अम्मा, पर अम्मा मूंसां वादो कर, तू इहा ॻाल्हि कंहिंसां न कंदी है। हाँ, कंहिंसां बि न। हाणे ॿुधाए बि त मुंहिंजी दिलि फाटी पवंदी। अम्मा, मायरा के मुंहिंजे ऐं फसिया जे बारे में ख़बर पइजी वई आहे। छा? हाँ, ऐं उन रात उन बिल्डिंग में मां उन सां गॾु हुअसि जितां उहा किरी आहे। छा? या अल्लाह, हाणे तू छा कंदे? पर मूं उनखे मारण जी कोशिश न आहे कई। हू पाण उन बिल्डिंग तां किरी हुई अम्मा। एडी वॾी ॻाल्हि तू मूंखां लिका? रुगो इन करे अम्मा जो तू परेशान न थी। मां ॾिसां थो। फसिया तू? हाँ, इनमें एॾो हैरान थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? मां ई त आहियां। पर तू हिते छा पई करी? मूं घर छॾे ॾिनो। हाणे सभु ॻाल्हियूं हुते चवंदे छा? अंदरि नथो चढ़णी? घर छॾे ॾिनो मतलब? बाबा तोखे घर मां कढे छॾियो त पोइ बस मूं फ़ैसिलो करे छॾियो। मां वधीक हाणे उन घर में कोन रहंदमि। पर तू रहंदी है किथे? तो वटि रहंदमि, तुंहिंजे घर में। हाणे सभु ॻाल्हियूं हुते बीठे बीठे कंदे छा? अंदरि नथो सॼी? न, हाँ हाँ, हल ना, अच। ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।